अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं शफ़क़त अली। जॾहिं त असां पास्ट पेपर्स खे सोल्व करण जो जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू कयोसीं जनरल सिंधी जे ख़ासि करे मज़मूननि जो, जंहिंमें असां 2019 जा मज़मून हल करे चुका आहियूं। जो उन खां पोइ असां 2020 जा जेके मज़मून आहिनि उन्हनि खे असां हल कयो आहे, जंहिंमें असां मथियां 3 जेके मज़मून आहिनि उहे असां पोएं लेक्चर में हल करे चुका आहियूं। जंहिंमें पहिरियों मज़मून हुयो शेख हयात जी शाइरी में जिद्दत पसंदी, ऐं ॿियो मज़मून हुयो तालीम ऐं तदरीस जे लाइ मयारी निसाब जी ज़रूरत, ऐं टियों जेको मज़मून हुयो सो जदीद डिजिटल मीडिया सिंधी ॿोलीअ जे बिगाड़ जो कारण या तरक़ी जी ज़ामिन आहे, सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल छा थींदो। त इहे 3 असां मज़मून जेके आहे पोएं लेक्चर में असां सॉल्व करे चुका आहियूं, ऐं असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते उहो जेको लेक्चर आहे उहो अपलोड बि कयो आहे असां, त काइंडली तव्हां उहो ॾिसी सघो था। ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं जेके पोयां 2 मज़मून आहिनि 2020 जे जनरल सिंधी जे पेपर में, उहो आहे किरोना वबा सबबु पैदा थियल सूरत हाल, ऐं 5 नंबर आहे सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो हल। त ही 4 ऐं 5 नंबर जेको 2020 PCS जे जनरल सिंधी पेपर में मज़मूननि जा आहिनि नंबर वाइज़ 4 ऐं 5, उहे असां अॼु हल करण जी कोशिशि कंदासीं ऐं तव्हांखे सम्झाईंदासीं त इहे हल कीअं थी सघनि था। इहो असां सिलसिलो इन जे करे स्टार्ट कयो आहे, असां पास्ट पेपर इन जे करे हल कयूं पिया त काफ़ी दोस्तनि असांखे मैसेज कया त साईं तव्हां महिरबानी करे पास्ट पेपर हल करे असांखे उन में ॾेखारियो त मज़मून लिखिबो कीअं आहे। त इहा असांजी नंढी कोशिशि आहे, उमेदु आहे त तव्हांजे लाइ लाभार्थी साबित थींदी। ऐं उन खां पोइ असां वारी वारी इनशाअल्लाह असां सभिनी सब्जेक्ट्स जा जेके बि असांजा सब्जेक्ट्स रहिया आहिनि पंहिंजा CSS PCS में, ऐं असां जंहिंमें सुठो स्कोर खयो आहे असां सभई इनशाअल्लाह रखंदासीं। उन्हनि जा लेक्चर्स असां सब्जेक्ट वाइज़ रखंदासीं, त जीअं उन्हनि दोस्तनि खे असां फैसिलिटेट कयूं जेके अकेडमी में फ़ीस अफोर्ड नथा करे सघनि, या उहे कंहिं दूर दराज़ शहर ॾांहुं हिजरत नथा करे सघनि, ऐं उन्हनि जो जेको हिकिड़ो ख़्वाबु आहे ब्यूरोक्रेसी जो पार्ट बणजनि, त जीअं उन्हनि जो ख़्वाबु साबित थियण में असां कुझु हेल्प आउट कयूं उन्हनि खे। अच्छा, त जेको 2020 जे जनरल सिंधी पेपर में 4 नंबर ते मज़मून आहे उहो आहे किरोना वबा सबबु पैदा थियल सूरत हाल। त लाज़मी सबबु ख़बर आहे त इहो जेको किरोना वारो सुवालु हुयो इहो उन टाइम आयो हुयो, हींअर त अहिड़ी का सूरत हाल न आहे, अलाए अलाह साईं असांखे ऐं फ्यूचर में अहिड़ी वबाउनि खां महफ़ूज़ रखंदो। त हाणे इहो जेको मज़मून आहे इहो हल कीअं थींदो उन जो तरीक़ेकार असां तव्हां सां डिस्कस था करे वठूं। उन में ईअं आहे त पहिरियों असां मज़मून लिखंदासीं किरोना वबा सबबु पैदा थियल सूरत हाल, उन खां पोइ असां खाको ठाहींदासीं। मां ऑलरेडी तव्हांखे गुज़ारिश बार बार करे चुको आहियां त हीउ मां खाको सिर्फ़ु इन लाइ ठाहींदो आहियां त मां तव्हांखे फैसिलिटेट कयां ऐं तव्हांखे सम्झायां। हूअं तव्हांखे कीअं मां सम्झाए सघां, थोरो मुंहिंजे लाइ डिफ़िकल्ट फील थींदो। त हीउ तव्हांखे खाको पंहिंजे जेको पेपर अटैम्प कंदव तव्हांखे खाको न आहे ठाहिणो, छो त जस्ट 20 मार्कुनि जो सुवालु आहे, ऐं 20 मार्कुनि जे सुवाल में तव्हां खाको ठाहिणु वेंदव त तव्हांजो काफ़ी टाइम ज़ाया थी वेंदो। इन जे करे टाइम जो तव्हांखे बिल्कुलु ख़्यालु करिणो आहे, ऐं खाको नेसेसरी न आहे, आउटलाइन जंहिंखे चऊं असां, इहा नेसेसरी न आहे तव्हां 20 मार्कुनि जे सुवाल में लिखो। ठीकु आहे, मां जस्ट तव्हांखे हीउ ब्रेक करे सुवाल खे उन हिसाब सां सम्झण जी कोशिशि कंदो आहियां त हीउ हिन तरह सां ठही सघे थो, ऐं हिन तरह जा पैराग्राफ में अची सघनि था। ठीकु आहे, त उन में असां पहिरियों लिखंदासीं तमहीद, जंहिंखे असां इंट्रोडक्शन चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे इहो ॾिसंदासीं असां त इंट्रोडक्शन ही बाबा किरोना आहे छा। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त इन में पैदा थियल सूरत हाल कहिड़ी हुई, कहिड़ा अचो नुक़सान थिया फ़ाइदा थिया, या उन जो बच बचाव लाइ छा छा कयो, जेका शइ हिन में अची सघे थी उहा। ऐं इन खां पोइ जेको मैक्सिमम तव्हांजो पैराग्राफ ॾियण जो जेको नंबर आहे चऊं, या नंबर ऑफ पैराग्राफ तव्हां लिखंदो हिन में मैक्सिमम 8 खां 10 हुजनि, वधीक लिखण जी ज़रूरत न आहे। एॾो को ज़्यादा लंबो असांखे न आहे करिणो पियो हिन खे एसे खे, छो त हीउ जस्ट हिकिड़ो 20 मार्कुनि जो सुवालु आहे ऐं तव्हांखे सॼो पेपर करिणो हूंदो आहे। ठीकु आहे, त हुन में असां हिन में तमहीद में यानी कि इंट्रोडक्शन में असां लिखंदासीं, मां अॻु में चयो आहे त इन में का इंट्रोडक्टरी सेंटेंस हूंदो, का कैची लाइन ॾींदो तव्हां उन में। हाणे हिन खे असां थोरो इन जो ॾिसूं त आहे छा। हिन में असां ॾिसंदासीं तमहीद में छा था ॾेई सघूं त 2019 जे आख़िर में चीन जे शहर वुहान मां जनमु वठंदड़ कोरोना वायरस कुझु महीननि में सॼी दुनिया ते पखिड़िजी वियो। हीउ वायरस न रुॻो इंसानी सिहत पर दुनिया जी मईशत, तालीम, मुआशरत ऐं सोच खे बि तब्दील करे छॾियो। इंसानी तारीख़ में अहिड़ी वबा सॼी दुनिया खे हिकु वक़्त में बीहारे छॾियो। तव्हां ॾिठो हूंदो त जंहिं टाइम वाक़ई किरोना थियो त उन टाइम में जेका मईशत आहे या जेका उन खां बाद में तालीम, मुआशरत, सोच सभु तब्दील थी वियूं। ऐं यूं सम्झो कि हिकिड़ो जेको अॼु जो दुनिया आहे उहा हिकु जाइ ते महसूसु थिए पई भेजी वई आहे। ठीकु आहे, त किरोना इंसान खे यादि ॾियारियो त फितरत खां वॾो को बि न आहे। ठीकु आहे, ऐं हाणे असां हिन में हीअ असां तमहीद में लिखंदासीं, लाज़मी तमहीद में तव्हां लिखंदो इंट्रोडक्टरी सेंटेंस,
उन खां पोइ तव्हां उन खे थोरो हिकु अधु भले लाइनूं ॾियो, उन खां पोइ तव्हां वरी उन खे सपोर्टिव सेंटेंस ॾींदव, उन खां पोइ तव्हां उन में वरी बाबा जो पस मंज़र जेकॾहिं ॾेई सघो था त सही आहे इंट्रोडक्शन में, जेके नथा ॾेई सघो त पोइ तव्हां सिधो उन जे इन ते ईंदव त वबा सबबु सिहत ते कहिड़ा असर पिया, ठीकु आहे। त उन खां पोइ तालीम ते हिकु हिकु माना पैराग्राफ तव्हां ॾींदा, हिन में पहिला पैराग्राफ तव्हां इंट्रोडक्शन में डेवलप कंदा ईंदो, त जीअं तव्हां अॻिते हली करे लिखंदव त पैराग्राफ तव्हांजा हीअं जेकॾहिं इंट्रोडक्शन में डिस्कस थियल हूंदा त पोइ हिते तव्हां आसानी सां डिस्कस करे सघो था, ठीकु आहे। त हाणे इन वबा जो पस मंज़र छा हुयो, बीमारी जो पस मंज़र छा हुयो, त डिसंबर 2019 में पहिरियों केस चीन मां ज़ाहिर थियो, मार्च 2020 ईस्वी ताईं WHO उनखे आलमी वबा करार ॾिनो, जंहिंखे असां पेंडेमिक चवंदा आहियूं, ठीकु आहे। दुनिया जा लखे माण्हू मुतासिर थिया ऐं हज़ारे ज़िंदगियूं ख़तमु थी वियूं। पाकिस्तान ऐं सिंध में बि लॉकडाउन, स्कूल बंदिश ऐं मुआशी बहरान पैदा थियो, ठीकु आहे। उन खां पोइ सिहत ते असरु कहिड़ो पियो, हाणे असां सूरत हाल असां डिस्कस कयूं था, सिहत ते कहिड़ो असरु पियो, सिहत ते इस्पतालूं भरिजी वियूं, डॉक्टरनि ऐं नर्सनि खे ख़तरे सां मुंहुं ॾियणो पियो, लाज़मी हिकिड़ी चऊं फैलिजंदड़ ऐं वबा हुई त जेको डॉक्टर वग़ैरह चेक कनि पिया त उन्हनि खे बि ईअं सम्झो कि ख़तरे जो ईअं सम्झो ख़तरे खां ख़ाली न हुयो, ऐं तव्हां ॾिठो त हीअ हिक खां ॿिए खे बि चिंबड़े पई बीमारी, वायरस हुयो, इन जे करे त एहतियाती उपाउनि जहिड़ो क मास्क, हथ धोइणु, फ़ासिलो रखणु रोज़मर्रा ज़िंदगीअ जो हिसो बणिया। ज़हनी सिहत ते बि असरु पियो, ख़ौफ़, अकेलाई ऐं डपु वधी विया। अच्छा, त ज़हनी सिहत ते बि असरु पियो, माण्हू ख़ौफ़, अकेलाई, डपु ईअं सम्झो माण्हुनि में वधी वियो, लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो त जंहिंखे कोरोना थिए पई त उनखे आइसोलेट कयो वञे पियो, क्वारंटाइन कयो वञे पियो, त उहो उन मां ख़ौफ़ मां अकेलाई, डपु वधी वियो। त इन हिसाब सां माना जेकॾहिं चइजे त मास्क पातल चहिरा, न मुर्क न प्यार, इंसानु पाण सां पाण अजनबी थी वियो। उन खां पोइ तालीम ते असरु कहिड़ो पियो, तालीम ते असां जेकॾहिं असां ॾिसूं त तालीम ते असरु ईअं पियो त स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं बंदि थी वियूं। उन खां पोइ तालीम जो नओं दौरु शुरू थियो, पर सभु ऑनलाइन शागिर्द उन ताईं पहुची न सघिया। तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान जहिड़े मुल्कनि में जिते इंटरनेट जी मौजूदगी तमामु घटि आहे, ख़ासि करे ॿारड़ी जे इलाइक़नि में, पोइ उते जेका ऑनलाइन एजुकेशन हुई त उन में जेके ॿारड़ी जा शागिर्द हुया त उहे उन्हनि जी तालीम वॾो ईअं सम्झो कि उन जी तालीम ते वॾो इम्पैक्ट पियो, वॾी अफेक्ट थी उन्हनि जी तालीम। त अहिड़े हिसाब सां जेका ऑनलाइन सिस्टम हुयो त उहो सभ खे इंटरनेट जे प्रोविज़न न हुई, तंहिं जे करे ॿारड़ी जा जेके शागिर्द हुया या ॿारड़ी जो जेको स्टूडेंट हुयो उहो तालीम खां यूं सम्झो त कुझु टाइम लाइ वांझियल ऐं यूं सम्झो कि डिप्राइव्ड रहियो। उन खां पोइ तालीम में डिजिटल तफ़ावत आयो, डिजिटल डिवाइड वधी वई, यूं सम्झो कि कीअं वधी डिजिटल डिवाइड कीअं वधी, घणनि ॻोठनि ऐं पुठिते पियल इलाइक़नि में शागिर्दनि वटि इंटरनेट या डिवाइसिस न हुयूं, जंहिं सबबु तालीम मुतासिर थी। लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो त शहरनि में इंटरनेट आहे, डिवाइसिस आहिनि, लैपटॉप आहिनि, मोबाइलूं आहिनि ऐं जहिड़ियूं ॿियूं बि के डिवाइसिस आहिनि, ठीकु आहे। त जेके तव्हांखे नेट ज़रिए कनेक्ट रखनि थियूं उहे ॿारड़ी में इहे शयूं कोन हुयूं। त इहो छा थियो तव्हांजो, इहो हिकिड़ो यूं सम्झो कि डिजिटल डिवाइड थी तव्हांजी कोरोना जे करे। उन खां पोइ मईशत ऐं रोज़गार ते असरु कहिड़ो पियो, मईशत ऐं रोज़गार ते असरु इहो पियो त कारोबार, मार्केटूं ऐं कारखाना बंदि थी विया। तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू केतिरनि ई मुल्कनि में यूं सम्झो कि इमरजेंसी नाफ़िज़ थी वई, कारोबारनि जे बंदि करण जे लाइ चयो वियो, मार्केटूं बंदि थी वियूं, कारखाननि खे बंदि कयो वियो त इहो जेका वबा हिक ॿिए मां न फैलिजे। उन खां पोइ हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया, ख़ासि करे रोज़ाना जो मज़दूर तबिको, जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में कमाईंदड़ माण्हू हुआ, मज़दूर तबिको हुयो जंहिंखे चऊं असां डेली वेजर्स जंहिंखे चऊं, त उहे माना ॾाढो हिन मां ईअं सम्झो मुतासिर थिया, ठीकु आहे। उन जे करे उन खां पोइ हुकूमत ऐं समाजी तंज़ीमूं इमदाद लाइ अॻिते बि खणी आयूं, पर हुकूमत ऐं समाजी तंज़ीमूं हर माण्हू खे केतिरो ॾींदियूं, पर तंहिं बावजूदि माना हीउ वॾो असरु पियो सम्झो कि। ऐं इन जेकॾहिं ॾिठो वञे त वबा इंसानियत खे सेखारियो त दौलत न, हमदर्दी सभ खां वॾी ताक़त आहे। ऐं उन खां पोइ असां ॾिसंदा त समाजी ऐं नफ़्सियाती असरात कहिड़ा हुया, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया, मुलाक़ातूं ऐं गॾिजाणियूं ख़तमु थी वियूं, ख़ौफ़ ऐं अकेलाई सबबु नफ़्सियाती बीमारियूं वधियूं। जेकॾहिं ॾिजे त घर में क़ैद हो सभु को, पर दिलूं आज़ादु थी वियूं, वक़्तु सेखारियो त ख़ामोशी बि ॻाल्हाए थी, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां माहौलियाती तब्दीलियूं कहिड़ियूं हुयूं, लॉकडाउन सबबु, ही माहौलियाती तब्दीलियूं असां जंहिंखे चऊं, लॉकडाउन सबबु हवा साफ़ थी, शोर घटि थियो ऐं फितरत बहाल थी। माहौलियाती सुधारे ॾेखारियो त इंसानी सरगर्मियूं केतिरो नुक़सानु कनि थियूं। उन खां पोइ कराची, दिल्ली, बीजिंग जहिड़नि शहरनि में हवा जी सफ़ाई जो मयार बहितर थियो। तव्हां ॾिठो हूंदो त कराची, लाहौर
या दिल्ली आहे हिन जो इंडिया जो दिल्ली थी वियो या बीजिंग ॿिए जेके आहिनि पॉल्यूटेड सिटीज़ में अचनि पिया कुझु टाइम पहिरियों। हींअर बि लाहौर ऐं कराची मुंहिंजे ख़्याल में आहिनि त इन्हनि जी जेको हिकिड़ो हवा जी मयार हुयो, हवा जो मयार शहर में उहो साफ़ु सुथिरो थियो ऐं बहितर थियो। इन जे करे इहो माना माहौलियाती तब्दीली थी, माना इहा पॉज़िटिव तब्दीली आई यूं सम्झो कि। हाणे हिन जा मस्बत पहलू कहिड़ा आहिनि जंहिंखे असां पॉज़िटिव एस्पेक्ट्स चवंदा आहियूं, उन में असां ॾिसंदासीं त इंसानी हमदर्दी, समाजी ख़्याल ऐं ख़ैरात जो जज़्बो वधियो। तव्हां ॾिठो हूंदो त जेके पैसे वारा माण्हू हुया या जेके बि NGOs हुयूं या जेके बि चऊं इंसानी जज़्बो जंहिं माण्हुनि में हुयो, जेके फिलंथ्रोपिस्ट माइंड हुया माण्हू चऊं अधु सतारीदी वांगुरु, या जेके ख़ैरात वारा माण्हू हुया उन्हनि हमदर्दी जे तौरु ऐं पंहिंजे समाज जो ख़्यालु कंदे जेके ग़रीब ॾियारीदार मज़दूर हुया, जेके रोज़गार खां वांझियल हुआ, त उन्हनि खे माण्हुनि राशन ॾिना, उन्हनि खे माण्हुनि दवाऊं पहुचायूं। ठीकु आहे, त इहो छा थियो, इन में हिकिड़ी असां ख़बर पई त बाबा इंसानी हमदर्दी अञा ताईं आहे, समाज जो ख़्यालु बि आहे ऐं ख़ैरात माण्हू ॾियनि था। ठीकु आहे, उन खां पोइ ख़ानदानी गॾिजाणियुनि ऐं ख़ुदि एहतिसाबी जो वक़्तु मिलियो। माण्हू हूअं हिक ॿिए खां परे हूंदा, को शहर हूंदो, को ॿाराड़ी में हूंदो, को किथे हूंदो, को कंहिंजो कहिड़ो शहर में बिज़नेस हो, को कहिड़ी कुंड में हूंदो। त हिन में छा थियो, हर को पंहिंजो वक़्तु सिर्फ़ु माना घर में ई वेठो हुयो, माना ख़ानदानी गॾिजाणियूं थियूं ऐं ख़ुदि एहतिसाबी पाण में जेके सन्हियूं सुका मसइला मसाइल मिसअंडरस्टैंडिंग हुयूं, यूं सम्झो कि पाण में उहे डिस्कस करे हल करण जी यूं सम्झो कि कोशिशि कई हूंदी। उन खां पोइ माण्हू सिहत सफ़ाई ऐं ज़िंदगीअ जे क़दुरु खे सम्झणु लॻा। माण्हुनि खे पहिरां ख़बर न हुई त बाबा सफ़ाई बि का शइ आहे, सिहत बि का शइ आहे ऐं ज़िंदगी जो क़दुरु बि कीअं थींदो आहे। इन किरोना माण्हुनि खे यूं सम्झो कि सिहत जो क़दुरु बि ॾेखारियो त सिहत केतिरी चऊं हज़ार नेमत आहे। उन खां पोइ सफ़ाई करे इन सिहत जो ख़्यालु कीअं करे सघिजे थो, ऐं जेकॾहिं सिहत सफ़ाई वारी ज़िंदगी हूंदी त माण्हू खे बीमारियुनि खां बचिणो पवंदो ऐं माण्हू बीमारी खां बची पवंदो, माना ज़िंदगी जो माण्हू खे क़दुरु अची वियो। उन खां पोइ मनफ़ी असर कहिड़ा हुया जंहिंखे असां नेगेटिव एस्पेक्ट्स चवंदा आहियूं। माशी बहिरान पैदा थिया, तालीम में रुकावट थी ऐं नफ़्सियाती दबाव वधियो। माण्हू समाजी तौरु हिक ॿिए खां परे थी विया। लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो, माण्हू परे परे वेही हिक ॿिए खे फ़ोनुनि ते वेही ॻाल्हाईंदा ऐं हाल वाल कंदा हुआ, माण्हू वेझो अचनि कोन पिया। ठीकु आहे, उन खां पोइ डिजिटल दुनिया ते हद खां वधीक दारोमदार थी वियो। तव्हां लाज़मी ॾिठो त ऑनलाइन तव्हांजी एजुकेशन थी वई, बैंकिंग थी वई, कोर्ट सिस्टम तव्हांजो ऑनलाइन थी वियो, ऑफिसिस जो जेको कमु उहो ऑनलाइन थी वियो। त माना हिकिड़ो जेको डिजिटल दुनिया आई उन ते हद खां वधीक माना माण्हू डिपेंडेंट थी वियो। मुस्तक़बिल जे लाइ असांखे कहिड़ो सबक़ु इन मां मिले थो त सिहत जे शऊर ऐं अस्पतालनि जी बहितरी ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ तालीम खे डिजिटल ऐं रिवायती ॿिन्ही सूरतुनि में मज़बूत करणु घुरिजे। उन खां पोइ वबाउनि लाइ क़ौमी सतह ते इमरजेंसी निज़ाम क़ाइमु करणु घुरिजे त जेकॾहिं मुस्तक़बिल में अहिड़ियूं वबाऊं अचनि थियूं त जीअं असांखे उन लाइ मेंटली तयारु रहणु खपे। उन खां पोइ माहौलियाती संभाल खे तरजीह ॾियणु लाज़मी आहे। जेका गदिलाण थिए थी असांजी एनवायरमेंट में चऊं, उन खे असां कीअं बहितर बणाए सघूं था, इन खे बहितर रखणु असांजी तरजीह में शामिलु हुजणु घुरिजे। कंक्लूजन छा आहे? कंक्लूजन में इहो आहे त बाबा कोरोना वबा इंसान खे सेखारियो त दुनिया केतिरी तरक़ी करे पर कुदरत अॻियां इंसान अञा बि कमज़ोर आहे। हिन वबा हर शोबे खे सोचण ते मजबूर कयो, हर शोबे खे सोचण ते मजबूर कयो। तालीम, सिहत ऐं इंसानी क़दरनि खे नई माना ॾिनी। जेकॾहिं असां हिन तजुर्बे मां सबक़ु वठूं त मुस्तक़बिल में मज़बूत ऐं हमदर्द समाज ठाहे सघूं था। जेकॾहिं हिन खे ख़तमु कजे लास्ट लाइन सां त वबा ख़तमु थी वेंदी पर इंसानियत जो इम्तिहान बाक़ी रहंदो। इहो इम्तिहान आहे इख़लास, ईमान ऐं हमदर्दीअ जो। ठीकु आहे, त हिन सिलसिले में ऐं तव्हां हिन खां सुठो बि लिखी सघो पिया, पर एतिरो जेकॾहिं तव्हां लिखंदव इहो मुंहिंजे ख़्याल में मोर देन इनफ आहे। ठीकु आहे, त इन तरह सां तव्हां हिन खे अहिड़ी तरह डील करे सघोसि पिया। अच्छा, उन खां पोइ असांजो 2020 जी PCS PMS चऊं या CC चऊं, जनरल सिंधी में 5 नंबर जो जेको टॉपिक आहे, मज़मून आहे, उहो आहे सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो हल। अगेन पाण आउं खाको ठाहींदुमि, तव्हांखे खाको त न ॾियणो। खाके खां पोइ असां तमहीद में लिखंदासीं, इंट्रोडक्शन में यानी कि लिखंदासीं त सिंधी ॿोली सिंध जी तहज़ीब, तारीख़ ऐं सक़ाफ़त जो बुनियादु आहे। ॿोली न रुॻो ॻाल्हाइण जो वसीलो आहे पर क़ौम जी सुञाणप ऐं फ़िक्र जो तर्जुमो पिणु आहे। अॼु सिंधी ॿोली केतिरनि मसइलनि ऐं चैलेंजिस सां मुंहुं ॾेई रही आहे जेके हल करणु ज़रूरी आहिनि। जेका क़ौम पंहिंजी ॿोली विसारे छॾे उहा पंहिंजी माज़ी ऐं मुस्तक़बिल ॿई विसारी वेहे थी। ठीकु आहे, त हिन हिसाब सां असांखे ज़रूरी आहे अथव जेका ॿोलीअ खे असां जेके मसइला आहिनि उनखे हल करिणो आहे। हाणे असां इंट्रोडक्शन में एॾियूं के लाइनूं खणी ईंदासीं, हिकु ॿ। ठीकु आहे, उन खां पोइ असां ईंदासीं त सिंधी ॿोली जा आम मसइला आहिनि कहिड़ा मेजर प्रॉब्लम्स आहिनि। उन में आहे त
नंबर पहिरें ते तालीम ऐं निसाब में घटि इस्तेमालु, घणा स्कूल यूनिवर्सिटियूं अंग्रेज़ी या उर्दू मीडियम ते ज़ोर ॾियनि थियूं। तव्हां ॾिठो हूंदो छा ख़ासि करे शहरी जेका एजुकेशन आहे उन में सिंधी आहे ई कोन, तक़रीबन सिंधी कोन्हे। उन खां पोइ उन्हनि में तव्हां ॾिसंदो त अंग्रेज़ी ऐं उर्दू मीडियम ते ज़ोर हूंदो, सिंधी में बिल्कुलु सब्जेक्ट तव्हांखे नज़र ई कोन ईंदो। ऐं इन जो इहो ई रीज़न आहे, तव्हां ॾिठो हूंदो त PCS में या CSS में जेके अर्बन एरिया सां बिलोंग कनि था एस्पायरेंट्स, उहे उन्हनि जी सिंधी काफ़ी वीक हूंदी आहे, उहे सिंधी में ॾाढा कंफ्यूज़ हूंदा आहिनि। ठीकु आहे, त उन में घणा स्कूल यूनिवर्सिटियूं अंग्रेज़ी या उर्दू मीडियम ते ज़ोर ॾियनि थियूं। नतीजे में ॿारनि में सिंधी पढ़ण ऐं लिखण जी सलाहियत घटिजी वेंदी आहे या घटि रहे थी। ठीकु आहे, उन खां पोइ ॿियो नंबर आहे असां वटि मीडिया में घटि नुमाइंदगी। मीडिया में घटि नुमाइंदगी कीअं आहे? TV, रेडियो ऐं सोशल मीडिया ते सिंधी ॿोली जो मवादु घटि आहे। नौजवान नसल खे अंग्रेज़ी ऐं उर्दू मवादु वधीक पसंदि अचे थो। वधीक इन लाइ पसंदि अचे थो त सिंधी जेको मवादु आहे उहो असांखे तमामु घटि मिले थो। इन जे करे असांखे उर्दू जेको नौजवान नसल आहे उर्दू ऐं उनखे अंग्रेज़ी जो जेको मवादु आहे उहो काफ़ी वधीक पसंदि अचे थो। ठीकु आहे, उहो इन जे करे त असांजी जेका उहा नुमाइंदगी घटि आहे, इन में मीडिया तमामु घटि आहे। उन खां पोइ डिजिटल दुनिया में खोट। ठीकु आहे, डिजिटल गैप कहिड़ो आहे असां वटि? ऑनलाइन मवादु, एप्लीकेशन्स, वेबसाइट्स ऐं उन खां पोइ गेम्स में सिंधी ॿोली जो फुक़दान, घटिताई आहे। रोमन सिंधी ऐं अंग्रेज़ी मिलावट सबबु असली रस्मुल ख़त ऐं लुग़त मुतासिर थी रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो त असां जॾहिं बि लिखंदा आहियूं, लिखंदा असां सिंधी हुआसीं, लिखंदासीं असां सिंधी, पर उनखे लिखंदासीं अंग्रेज़ी सूरत तख़्ती में चऊं, अल्फ़ाबेट असां अंग्रेज़ी यूज़ कंदासीं, भले असां सिंधी लिखूं। उन खां पोइ असां उन में जेका पंहिंजी रोज़मर्रा जी लैंग्वेज आहे असां उनखे पंहिंजा जेके सिंधी वर्ड आहिनि उनखे छॾे असां लाइक, शेयर, कमेंट इहे वर्ड यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, त इहो छा आहे? हिकिड़ी मिलावट थी वई आहे अंग्रेज़ी जी ऐं रोमन। ऐं ॿियो रोमन अंग असां अंग पंहिंजा सिंधी वारा बजाए लिखण जी असां रोमन अंग लिखंदा आहियूं, जंहिंजे करे हिकिड़ी मिलावट थिए थी ऐं असली जेका रस्मुल ख़त आहे, लुग़त आहे, उहा मुतासिर थी रही आहे। ठीकु आहे, उन खां पोइ समाजी ऐं सकाफ़ती असर में छा थो अचे? समाजी सकाफ़ती असर में इहो आहे त मीडिया मग़रबी सकाफ़त ऐं शागिर्दनि जो रुझान सिंधी ॿोलीअ खां धार करे रहियो आहे। जेका मीडिया आहे या मग़रबी सकाफ़त आहे उहा शागिर्दनि जो रुझान जेको आहे सिंधी ॿोली खां धार करे रही आहे। ॿारनि में ॿोलीअ सां वाबस्तगी घटिजी रही आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिठो हूंदो वाक़ई त जेका चऊं कल्चर आहे, वेस्टर्न कल्चर आहे या जेको मीडिया आहे उन में जेके ड्रेसिंग आहे, ईटिंग, ॿियो टियों सॼो कुझु माण्हू उन्हनि मां मुतासिर थी रहियो आहे ऐं माण्हू उहा लैंग्वेज उहा यूज़ करे थो। ऐं ख़ासि करे माण्हू ॾिठो हूंदो त जेको वेस्टर्न जेको मग़रबी सकाफ़त, पार्टिकुलरली उनजो जेको हॉलीवुड वग़ैरह थी वियो, त इन में इहे शयूं तव्हां वधीक ॾिठियूं हूंदियूं त माण्हू उनखे कॉपी करण जी कोशिशि कंदो आहे। त इन में छा थींदो आहे त जेका पंहिंजी अबाणी ॿोली आहे उहा मुतासिर थी रही आहे। ठीकु आहे, हीअ समाजी सकाफ़ती असर। उन खां पोइ अचे थो लुग़त ऐं अदबी मवाद जी खोट। उन में आहे त जदीद मौज़ूअनि ते किताब, मज़मून, शहरी मजमूआ ऐं डिजिटल मवाद तमामु घटि आहे। तव्हां लाज़मी ॾिठो हूंदो त जदीद मौज़ू ते जेके आहिनि किताब तमामु घटि लिखिजी रहिया आहिनि सिंधीअ में। उन खां पोइ मज़मून या शहरी मजमूआ इहे डिजिटल मवाद में घटि आहिनि सफ़ा। उन खां पोइ नौजवान नसल आहे दिलचस्प ऐं मुआसिर मवाद जी खोट आहे। नौजवान जिते तव्हां ॾिठो हूंदो उर्दू में, अंग्रेज़ी में इहे शयूं तव्हांखे माना जदीद जेके मौज़ू आहिनि उहे मिलनि था, तव्हांखे इंग्लिश में मिलंदा, उर्दू में मिलंदा, उन में तव्हांखे सिंधी में तमामु घटि मिली सघनि था, ख़ासि करे साइंस वारा जेके तव्हांजा टॉपिक्स आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ इन खे हल कीअं कजे? लाज़मी ही जेकॾहिं मसइलो आहे त इन जे लाइ असांखे हल बि ॾियणा पवंदा। हल में जंहिंखे असां चऊं सल्यूशन्स, रिकमेंडेशन, सजेशन्स जंहिंखे चऊं असां, उहे असांखे करिणो कीअं आहे? उन में असांखे तालीमी इदारनि में सिंधी जी हिमायत करणी आहे। ऐं सिंधी कीअं? स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि में सिंधी ॿोली खे लाज़मी मज़मून बणायो वञे। सिंधी पढ़ण लिखण लाइ जदीद निसाब तयारु कयो वञे, निसाब में बि तब्दीली आंदी वञे ऐं उन खां पोइ स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि में सिंधी ॿोली खे लाज़मी बणायो वञे। उन खां पोइ ॿिए नंबर में मीडिया ऐं डिजिटल प्लेटफॉर्म ते छा करिणो आहे? TV, यूट्यूब ऐं पॉडकास्ट ऐं सोशल मीडिया ते सिंधी मवाद तयारु कयो वञे त इन सां नौजवान नसल खे दिलचस्प इल्मी ऐं तफ़री मवाद में शामिलु कयो वञे। त इहे जेकॾहिं असां TV ते चैनल ईंदा, यूट्यूब चैनल ईंदा, पॉडकास्ट में या सोशल मीडिया ते सिंधी मवाद तयारु कयो वेंदो त जेको नौजवान नसल आहे उनजी दिलचस्पी पैदा थींदी ऐं जंहिंमें इन्हनि खे इल्मी ऐं तफ़री मवाद ॾिनो वञे त जीअं उहे हिकु त इल्म जे शौक़ सां ॾिसनि, ॿियो तफ़री हिसाब सां उन्हनि खे ॾिसनि। उन खां पोइ लुग़त ऐं टेक्नोलॉजी, जदीद लुग़तूं,
डिक्शनरीज़ एप्लीकेशन्स ऐं टाइपिंग टूल्स मुहैया कया वञनि। रोमन सिंधी बदिरां असली सिंधी रस्मुल ख़त खे फ़रोग़ ॾिनो वञे। तव्हां ॾिठो जदीद लुग़तुनि में माना जेके यूं सम्झो कि डिक्शनरीज़ आहिनि या उन खां पोइ एप्लीकेशन्स आहिनि या टाइपिंग टूल्स आहिनि उहे मुहैया कया वञनि। उन खां पोइ जेका रोमन सिंधी बदिरां असली सिंधी जेका आहे उन जी रस्मुल ख़त खे फ़रोग़ ॾिनो वञे। उन खां पोइ सक़ाफ़ती शऊर वधाइणु, सक़ाफ़ती शऊर वधाइण में छा करिणो आहे, सिंधी अदब तारीख़ ऐं सक़ाफ़त ते लेक्चर सेमिनार ऐं ऑनलाइन फोरम ज़रिए शऊर पैदा कयो वञे। शाइरी ड्रामा ऐं सक़ाफ़ती प्रोग्रामनि ज़रिए ॿोली खे दिलचस्प बणायो वञे। लाज़मी जेकॾहिं सेमिनार थींदा, लेक्चर्स ॾिना वेंदा सक़ाफ़त ते, तारीख़ ते, सिंधी अदब ते, त इहो छा थींदो, शऊर पैदा थींदो ऐं पंहिंजी जेका नई नस्ल आहे उनखे ख़बर पवंदी त असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा का आम ॿोली न आहे, उहा हज़ारे साल पुराणी ॿोली आहे। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां शाइरी ड्रामा ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम जेकॾहिं थींदा त उन में उहे ॿोली खे दिलचस्प बणाईंदा ऐं जेको अॼु जी नई नस्ल आहे उहा उन में इंट्रस्ट वठंदी ऐं उहा उन खे पढ़णु लिखणु ऐं उन खे इस्तेमालु करणु शुरू कंदी। उन खां पोइ असां ॾिसंदासीं समाजी ऐं घरेलू सतह ते कोशिशि कीअं कजे। उन में आहे त घर में ॿारनि सां सिंधी ॻाल्हाइणु, ॻाइणु ऐं पढ़ाइण जी आदत पैदा कई वञे। तव्हां ख़ासि करे ॾिठो हूंदो त शहरनि में जॾहिं असांजा सिंधी हिजरत करे वेंदा आहिनि, भले असांजा सिंध जा ई शहर वॾा छो न हुजनि, ख़ासि करे कराची, हैदराबाद जे सखर, पोइ उते अंग्रेज़ी पंहिंजा पेरेंट्स ॻाल्हाईंदा आहिनि पंहिंजे ॿारनि सां, उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। उहो इन जे करे ॻाल्हाईंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त असांजो ॿारु इन सां स्मार्ट लॻंदो। हालांकि स्मार्टनेस तव्हांजी जस्ट उर्दू ऐं इंग्लिश में न आहे, स्मार्टनेस तव्हांजी सिंधीअ में बि आहे। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां तव्हां उन पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हायो, सिंधीअ में ॻाइणु सेखारियो उन्हनि खे, जेके गीत आहिनि, बैत आहिनि, मौलूद आहिनि, जेका शइ तव्हांखे सम्झ में अचे थी, जंहिंमें तव्हां इंट्रस्टेड आहियो, ऐं उन खां पोइ या शाइरी आहे, उन खां पोइ वरी सिंधी पढ़ण जी बि आदत उन्हनि विझो। ऐं ख़ानदान ऐं स्कूल गॾिजी ॿोली लाइ माहौल पैदा कनि। जेकॾहिं तव्हां वटि ख़ानदान में पंहिंजे घर में सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी ऐं पढ़ाई वेंदी ऐं वरी स्कूल में बि साॻियो सिंधी ॿोली ते सब्जेक्ट हूंदो, हिकिड़ो पूरो मज़मून हूंदो, त इन सां तमामु बहितरीनु माहौल पैदा थींदो ऐं सिंधी ॿोली जो जेको मसइलो आहे उहो मसइलो हल थी वेंदो। सम्झो हाणे कंक्लूजन में असां ॾिसूंसि त कंक्लूजन में छा लिखणु खपे, छा चऊं असां त सिंधी ॿोली न रुॻो ॻाल्हाइण जो वसीलो आहे पर क़ौम जी सुञाणप, सक़ाफ़त ऐं फ़िक्र जो बुनियादु आहे। मसइला हल करण लाइ तालीम, मीडिया, टेक्नोलॉजी ऐं सक़ाफ़ती शऊर सभु गॾु हुजणु ज़रूरी आहिनि। जेकॾहिं असां अॼु ईअं कंदासीं त सिंधी ॿोली मुस्तक़बिल में ज़िंदा, जदीद ऐं तरक़ी याफ़्ता रही सघंदी। ठीकु आहे, त इन सां गॾु सिंधी ॿोली जी हिफ़ाज़त असांजी ज़िमेवारी आहे। जेकॾहिं ॿोली खे बचायूं त असां पंहिंजी तारीख़ ऐं मुस्तक़बिल खे बचायूं था। त अहिड़े हिसाब सां असां ईअं हिकिड़ी कोशिशि कईसीं नंढड़ी, त इन खां वधीक तव्हां बहितरीनु लिखी सघो था। त इहो जेको मज़मून आहे उहो ईअं लिखिबो आहे। ठीकु आहे, अॼु असांजे तरफ़ां ही 2 मज़मून हुआ 2020 जनरल सिंधी पेपर जा, जेके असां हल कयासीं। उमेदु आहे तव्हांखे इन मां काफ़ी सिख्या मिलंदी ऐं तव्हां ईंदड़ पेपर्स में 2024 ऐं 25 ऐं ईंदड़ जेके PCS आहिनि, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि सिंध जा, उन में जनरल सिंधी जे मज़मून खे हल करण में आसानी महसूसु कंदो। थैंक यू सो मच।